घोटकी वेझो घोटकी तालुके जे यूनियन काउंसिल सरहद शहर जे वेझो ही घोटकी फीडर जाम मोहम्मद लखन पुल आहे। गुज़िरियल 3 महीननि खां वठी हिन पुल जे ड्रही वञण सबबि भई सॼो जेको कचे जो इलाइक़ो आहे हज़ारे माण्हुनि जो पके सां राब्तो कटियल आहे। जीअं तव्हां ॾिसो पिया त माण्हू ॿेड़ियुनि ते ही वाह क्रॉस कनि था ऐं ॿेड़ियुनि वारा हिन खां पैसा वठनि था। सभई शागिर्द रोज़ाना ही वाह क्रॉस करे स्कूल वञनि था। सभई पोरियत जेके आहिनि उन्हनि जो रोज़ाना शहरनि मां अच वञ हुजे थो। इहे सभु माण्हू परेशान आहिनि पर अञा ताईं अख़्तियारनि तरफ़ां जो नोटिस न आहे वरितो हिते जेके माण्हू बीठल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे कहिड़ियुनि तकलीफ़ ॻोठ आहे 400-500 जुगो आहे। असांखे स्कूल बि कोन्हे हिते। हे पुल जादार जाम इहो नूर जो ॻोठ होॾे ॿार पढ़ण वेंदा आहिनि। एॾी तकलीफ़ आहे असांखे हद खां वधीक। असांजो माल दरपदर आहे। माण्हू हे 100 ॻोठ ते उहे दरपदर आहिनि। वधीक चौथो 5 महीनो कुझु चयो कुझु कोन थो थिए। ॿेड़ियूं बि आयूं तमामु असांखे ॾुखियाई आहे। असांजा ढोर ॾींहं वेंदा आहिनि हिते मरी वेंदा आहिनि। उहे बि असांजा 4-5 ढोर मरी विया आहिनि हिते। काॾों पैसा आहिनि रोज़ पैसा भरे भरे थको माण्हू ग़रीब हिकिड़े वटि न ईंदो काॾों भरंदो। फी माण्हू ते 10 रुपया 20 रुपया वठंदा। फी माण्हू ते नंढे ॿार खां 20 10 त डेली असां काॾों भरियूं पैसा। ग़रीब वटि कंहिं वटि आहिनि कंहिं वटि न आहिनि। अचनि था वञनि था रोज़ानो कहिड़ी तकलीफ़ पाण ॾिसो था हालियत। वॾो किरास असां वटि कचो सारो हितो लंघो आहे। सम्झो ई न आया भञी ठाहे वरी वापसि मोटी विया आहिनि। पाण ॾिसे थो सॼो नज़र मां इंडड़ हितां अचे सॼो लुढड़ो हितां अचे रस चाचड़े नूर लखण हितां अचे माना को हाल ई कोन्हे न को वॾो न नंढो त ॿियण छा कयूं। तकलीफ़ में वॾी ॿेड़ी ते चढ़ंदा आहियूं ॿेड़ी ते लहंदा आहियूं। कल्ह 2 गाॾियूं किरी पयूं असांजियूं। कल्ह डिलीवरी केस हो ज़ैफ़ां फोती आहिनि। असां ॾाढी मजबूरी आहे। असां सां वॾी तकलीफ़ में आहियूं। हिते सभु आधार में 5-6 महीनो आहे पुल जी गियट रही पई आहे। हर माण्हू अचे थो हाणे ठाराए हर को असांजो भॻो वञे थो हलियो। अचनि वञनि पिया। हितां जा लॻभॻि 60 खां 70 ॿार असांजो ॻोठ नूर लखण खां जेको 4 किलोमीटर ते दूर आहे ॿार डिस्टेंस कवर करनि पिया। ऐं ॿेड़ियूं जेके किराए ते बीठल आहिनि प्राइवेट माण्हुनि जूं उहे बि 20 रुपया फी माण्हू खां वठनि था। जेकॾहिं को बि हिकिड़ो ग़रीब माण्हू अचे थो डेली 4 या 5 दफ़ा त 100 रुपया माण्हू जो सिर्फ़ु ॿेड़ी जो किरायो थी थो वञे। ऐं उन खां पोइ 4 या 5 महीना थी विया आहिनि हिन पुल खे ड्रहे खे डैमेज थिए की उन मां को बि असां वटि माना सियासी नुमाइंदो या समाजी हवाले सां या इंडस्ट्रीज़ हिते असां वटि का बि अहिड़ी का माना पुछा ॻाछा या सार संभाल लाइण कोन आया आहिनि। ऐं हीअ जेको पुल तव्हां ॾिसो पिया हिन मां पाइप हिकिड़ो वञे पियो OGDCL जो तक़रीबन को लॻभॻि 4 खां 5 या 6 लख जी लागत आहे। OGDCL खे जेको पाइप हितां असांखे इनकम करे थी एज़ अबाउट 10 मिलियन जी इनकम थिए पई हिन वेल मां। उन मां असांखे फ़ाइदो इहो आहे त असांजो पाइप क्रॉस थिए थो। पाइप तां ॿार माना असां क्रॉस थियनि था त ॿार किरी था पवनि सुभाणे हुनजो ज़िम्मेवार केरु हूंदो। OGDCL भरे ॾींदी। जेकॾहिं OGDCL हिन ते को एक्शन खणे थी रिपेयर यकदमि असांखे विदिन वीक कराए ॾिए थी त ठीकु आहे। अदरवाइज़ असां हिन इलाइक़े जा माण्हू गॾिजी करे असां पाइप तोड़ींदासीं। OGDC जूं नाजाइज़ियूं हेतिरो टाइम थियो आहे बर्दाश्त कंदा अचो पियूं। जेके शौक़ बंदि ॾिना अथनि हिननि असांखे हथ वठी करे बोड़नि पिया। ठीकु आहे इहा शइ इहा सम्झो त असां 1947 खां पोइ वारी ज़िंदगी जियूं पिया। ॻोठाणा मजबूर थी करे असां उन्हनि खे वार्निंग था ॾियूं हुकूमत खे OGDC खे इरिगेशन खे। अगरि जे असांजी पुल हिकिड़े हफ़्ते जे अंदरि न ठही त असां ही पाइप तोड़े छॾियूं। डेली मरीज़ आहे को सीरियस मरीज़ आहे त असां हिन हल्कनि ॿेड़ियुनि ते या मोटरसाइकिल ते उनखे की खणूं। जेकॾहिं हुतां कार या ट्रैक्टर जो लंघ टप न आहे। असांजो रोज़मर्रा जो जेकॾहिं असांजो सीधो आहे सामान आहे असांजो बिल्कुलु सिटी सां जेको राब्तो आहे बिल्कुलु डिस्कनेक्टेड आहे। लिहाज़ा तव्हांजे चैनल तां असां ज़िले इंतिज़ामिया खे गुज़ारिश कयूं था त हिन पुल जो बाक़ाइदगी सां नोटिस वठी हिन जो कमु शुरू। कुझु गाॾियूं किरी बि पियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेको आहे उहो असांजी मथे जेकी आहे उहा अपील कयूं था पिया त महिरबानी करे महिरबानी इनखे जल्द में जल्द जेको आहे असांजो इहो रस्तो खोलियो वञे। कानून वेंदा न साईं 20 रुपया डेली असां ॿेड़ियुनि ते वञूं था उहे 20 रुपया किरायो वठनि था। उहे ख़र्ची असां उन्हनि खे ॾियूं था पोइ असां छा खाऊं। स्कूल कोन्हे असांखे स्कूल खपे। असांखे हे पुल ठहाए जो पुल भॼी पई आहे 5 महीना थी विया आहिनि। असां जेके पैसा हूंदा आहिनि ॿेड़ियुनि खे ॾींदा आहियूं। हाणे तव्हां इन मां जेको आहे अंदाज़ो लॻाए सघो था त डेली जेकॾहिं असांजी ॿारनि जी ॾिठी वञे त जेको आहे 1000 खां 1500 रुपया जेको आहे सभिनी ॿारनि जे उस्तादनि जो जेको आहे किरायो थी थो वञे। तव्हां ॿुधायो त अहिड़े लिहाज़ सां कचे में केतिरा माण्हू था अचनि जेको एतिरा भरनि था पिया। ही घोटकी खां तक़रीबन 8 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ही मुख्य जेको किनाल आहे घोटकी फीडर उन जे पुल जी हालत आहे। 3 महीननि खां वठी पुल टुटी पवण जे करे हज़ारे माण्हू परेशान आहिनि। नंढा ॿार जेके आहिनि उहे पंहिंजे ख़र्च जा पैसा ॾेई ॿेड़ियुनि ते चढ़नि था।
बीमारी सीमारी जे करे जेके ख़ासि करे औरतूं जेके बीमार थियनि थियूं जीअं ॻोठाणनि ॿुधाए पियो त 2 औरतुनि जी फौतगी थी वई आहे सिर्फ़ु हिननि जे करे त बर वक़्तु इस्पताल न पहुची सघियूं आहिनि। ही कचो चिठो आहे अख़्तियारनि जे अॻियां त घोटकी खां सिर्फ़ु कुझु ई किलोमीटर जे मुफ़ासिले ते पुल टुटल आहे पर अख़्तियारनि तरफ़ां जो नोटिस न पियो वरितो वञे। कैमरामैन यूसुफ मंगी सां गॾु अलावरा बोज़दार KTN न्यूज़।